जनाब स्पीकर पकोड़ा खाईंदे। जनाब स्पीकर मशहूर कलाम आहे साकू यार मनावड़ा है। इन जो शायर बशीर अहमद बुकेजो आहे। थियो ईअं जनाब स्पीकर इन कलाम के एवॉर्ड मिलियो आहे। हिकु पंजाब जो शाइर आहे बशीर नाले, उन दावा कयो आहे त शाइरी मुंहिंजो आहे ऐं मूंखे एवॉर्ड ॾिनो वञे। ही ख़बर जॾहिं सोशल मीडिया ते आयो त इन शाइर जो असली मालिक शाइर बशीर बुकेजो सोशल मीडिया ऐं मीडिया ते अची करे इहो बयानु ॾिनो आहे त ही शाइरी मुंहिंजो आहे। ऐं सिंधी गीतनि जे शहनशाह जनाब स्पीकर उस्ताद शमन अली मीराली वीडियो बयान बि ॾिनो आहे त ही शाइरी मूं ॻाई आहे जेको बशीर बुकेजो साहब जो आहे। उन खां अलावा काफ़ी सूफ़ी फ़नकारनि ॻाया आहिनि। ऐं जनाब स्पीकर इन शाइर सां नाइंसाफ़ी न थियणु घुरिजे। जनाब स्पीकर इन ई तसलसुल में जॾहिं शाइर बशीर बुकेजो सोशल मीडिया ते आयो पंहिंजो हक़ घुरणु, इन ई तसलसुल में हिकु टीवी चैनल ते उन जो प्रोग्राम आयो। उन प्रोग्राम में जनाब स्पीकर उन पंहिंजो मशहूरु कलाम ॻायो ऐं उहो कलाम ॿुधी मां हैरान थी वियुमि त इहो त मुंहिंजो ख़्वाबु हो जो इन कलाम जे शाइर खे मां पंहिंजे गुनाहगार अखियुनि सां ॾिसां। जनाब स्पीकर उहो कलाम कहिड़ो आहे मां तव्हांखे ॻाए ॿुधायां थो, मुंहिंजो साथ ॾिजो। जनाब स्पीकर उहो कलाम आहे मलकाए मिस्रो आहे यमन जी का राणी, सॼी सूरत हसीन हिन सॼीअ में सामाणी। जनाब स्पीकर मलकाए मिस्रो आहे यमन जी का राणी, सॼी सूरत हसीन हिन सॼीअ में सामाणी। जनाब स्पीकर हाणे अंदाज़ो कयो, इहो कलाम ॿुधी करे ॾिसी करे मां शाइर बशीर बुकेजो के इंटरनेट ते थोरो सर्च कयो। जनाब स्पीकर ऐं उन्हनि जे गाननि जो लिस्ट ॾिसी करे मां हैरान थी वियुमि। ही उहे गाना आहिनि जेके मुंहिंजे जवानीअ जे ॾींहंनि में ट्रैक्टर जे ट्रैपनि में हलनि पिया, पकोड़नि जे दुकाननि ते हलनि पिया, एतिरी क़दुरु जो मेडिकल स्टोरनि ते बि हिननि जा कलाम हलनि पिया। जनाब स्पीकर उन्हनि कलामनि जो मां लिस्ट ठाहियो आहियां जेको मां इन असेंबली जे फ्लोर ते सभिनि खे ॿुधाईंदुसि। ही उहे कलाम आहिनि जेको मां स्कूल वेंदे ॻाईंदो हुउमि, जेको मां क्रिकेट खेॾणु वेंदे ॻाईंदो हुउमि। जनाब स्पीकर इहे गाना मां शादियुनि ते टेप में वॾे लाउड स्पीकर में हलंदे ॿुधा आहिनि। जनाब स्पीकर हाणे ही गाननि जो लिस्ट मां तव्हांखे ॿुधाईंदुसि, थोरो ध्यानु ॾिजो। हाणे गाना ॿुधो। हाणे शाइर बशीर अहमद बुकेजे जे गाननि जो लिस्ट आहे। पहिरियों गानो आहे ओ तो तल वञ तूं उॾामी मुंहिंजे महबूब जे दर ते, ओ तो तल ओ मिठू अड़ा वञ तूं उॾामी मुंहिंजे महबूब जे दर ते। जनाब स्पीकर ॿियो कलाम गुलड़नि जे लाम एटा हिकु गुल सुतल ॾिठो मूं, गुलड़नि जे लाम एटा हिकु गुल सुतल ॾिठो मूं। जनाब स्पीकर थोरो ध्यानु ॾे, गौर कर, केॾा ख़ूबसूरत कलाम आहिनि। ऐं जनाब स्पीकर ओ लहंदुस पिरीअ के गोले, लहंदुस पिरीअ के गोले, इन जो पिरी शादाद कोट वियो आहे, उनखे लहे थो। जनाब स्पीकर बेदर्दन कई जुदा असांजी हा जोड़ी, बेदर्दन कई जुदा असांजी आ जोड़ी। जनाब स्पीकर मुंहिंजा अल्लाह त्यो मूसा, मुंहिंजो महबूब जुदा मुंहिंजो अल्लाह त्यो मूसा। मशहूरु कलाम आहिनि सिंधी गीतनि जे शहनशाह शमन मीराली जा। जनाब स्पीकर मुंहिंजो पीरी अचे तो इन टोले में हो, उहो नासी लठनि वारी आहे, नासी मुंहिंजो पीरी अचे तो हिन टोले में। ऐं जनाब स्पीकर हे ख़ूबसूरत कलाम आहे जेको मां पीर कबीर ते ॿुधो हो। शल ॾींहं ते न राति कुटे न, शल ॾींहं ते न। ऐं जनाब स्पीकर तुंहिंजे नेड़नि में जो निहारे थो। जनाब स्पीकर अॼु तव्हां सुरमो कोन पाए आयो, तुंहिंजे नेड़नि में मां कीअं निहारियां, तुंहिंजे नेड़नि में जो निहारे थो। जनाब स्पीकर उन खां अलावा सिंधी गीतनि जे शहज़ादे मरूम मास्टर मंज़ूर बि शाइर बशीर बुकेजे जो हिकु ख़ूबसूरत कलाम ॻायो आहे।
सिंगार जा समूरा हथियार यार तो वटि। ख़ूबसूरत कलाम आहे। ऐं जनाब स्पीकर जेको इन वक़्तु सिंध में गायकी में ट्रेंडिंग में आहे, जंहिंखे किंग ऑफ सिंध चवंदा आहिनि मुमताज़ मौलाई साहब, उन बि बशीर बुकेजे साहब जो हिकु मशहूरु सिराइकी कलाम ॻायो आहे सनम मारवीअ सां ड्यूट में, तेॾे नादी तस्बी पढ़दीए। त चवण जो मक़सदु इहो आहे जनाब स्पीकर, काफ़ी ॿिया कलाम बि शाइर बशीर अहमद बुकेजे जा हूंदा। फ़िलहाल मूंखे इहे गाना ख़ूबसूरत लॻा, ख़ूबसूरत सभिनि। मां इहो तव्हांजे गोश गुज़ार कयोसीं जनाब स्पीकर अॼु जे ॾींहं लाइ एतिरो। जनाब स्पीकर मां चौदगी जो MPA आहियां। इनशाला पंहिंजे एरिया जो, पंहिंजे थर जो, पंहिंजे तक जो हिकु नओं मसइलो खणी मां ॿिए सेक्शन में ईंदुसि। महिरबानी जनाब स्पीकर, तव्हां मूंखे टाइम ॾिनो, महिरबानी।